सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 4 सबक 14 जाइज़े वारी मश्क रिव्यू एक्सरसाइज 4 ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो अचो त असां इंटीजर्स जे बारे में जाइज़े वारी मश्क कयूं। हिन मश्क में बि मां तव्हांखे कुझु सुवाल त हल करे ॾेखारींदुसि, पर कुझु सुवालनि जे बारे में सिर्फ़ु हिंट ॾींदुसि जंहिंखे तव्हां पाण हल कयो। सवाल पहिरियों राइट ऑल द इंटीजर्स बिटवीन -5 एंड +5 ऐं चए थो त इंटीजर्स लिखो जेके -5 ऐं +5 जे विच में आहिनि ऐं सभु ऑल माना सभु। सो असां लिखणु शुरू कंदासीं। सभिनी खां पहिरीं -5 लिखंदासीं, उन खां पोइ ख़बर आहे त विच में किथे 0 बि ईंदो ऐं आख़िर में जेको आहे +5 ईंदो। हाणे अचो त असां यादि कयूं त असां कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ासियतूं थियूं इंटीजर्स जूं यानी पूरनि अददनि जूं। असांखे ख़बर आहे त ॿिनि लाॻीतल अददनि जे विच में हिक जो तफ़ावत हूंदो आहे। ॿुड़ीअ जे हिक पासे वाधू ऐं ॿिए पासे काटू अदद हूंदा आहिनि ऐं ॿिए खां साॼे अदद वधंदा आहिनि यानी हीअं वधंदा आहिनि। सो हाणे असांखे लिखणा आहिनि हिन पासे हिकु हिकु करे ऐं असांखे वधाइणा आहिनि या हिन पासे हिकु हिकु करे घटाइणा आहिनि, जीअं तव्हां करणु चाहियो। सो अचो त असां हिन पासे हिकु हिकु घटायूं था। हाणे 5 खां हिकु घटि छा थींदो? 4 + 4 अॻियां ॿुधायां, उन खां पोइ थींदो +3 ऐं अहिड़ी तरह तव्हां लिखंदा वेंदो। जेके आहिनि मां तव्हांखे कोन थो ॿुधायां, हिन पासे तव्हां लिखंदा वेंदो ऐं जेसि ताईं तव्हां -5 ताईं न पहुचो। हिक जे तफ़ावत सां लिखंदो ऐं हिक पासे वाधू ऐं ॿिए पासे काटू आहिनि, ॿुड़े जे हिक पासे वाधू ॿिए पासे काटू आहिनि, ॿिए खां साॼे वधंदा आहिनि, इहे ख़्यालु रखिजो ऐं हिनखे पूरो कयो। Represent the following integers on a number line. ॾिनल पूरनि अददनि खे अददी लीक ते ॾेखारियो। पहिरीं अददी लीक था ॾेखारियूं, उन खां पोइ असां ॾिसंदासीं त हीअ असां वटि कहिड़ा आहिनि, हिते कहिड़ी जाइ ते हीअ आहे अददी लीक ते साफ़ लिखियल आहिनि, असां पाण ठाही आहे पर हुते साफ़ लिखियल आहिनि त किथे कहिड़ो अदद आहे। जिते निशानी कोन्हे हुन जो मतिलबु त उहो प्लस हूंदो आहे। सो असां ॾिसूं था हाणे -5 किथे आहे ऐं हिते -5 किथे आहे। असां हिनखे ॾेखारे छॾियो। अहिड़ी तरह -2 बि ॾेखारियोसीं, 0 बि ॾेखारियोसीं, +3 ऐं +5 इहे बि ॾेखारियासीं। असांखे ख़बर आहे त नुक़्ते सां ॾेखारबी आहे, सो हीअ तीर न ॾेखारिजो, हीअ मूं तव्हांखे सम्झाइण लाइ ॾेखारिया आहिनि। तव्हां जेका हिते रुॻो टुबका लॻाईंदो त उहे जेको आहे हिते नज़र अची वेंदा। राइट एब्सोल्यूट वैल्यूज़ ऑफ द फॉलोइंग, यानी हिन जा मुतलिक़ मुल्ह लहणा आहिनि। असांखे ख़बर आहे मौला बख़्श, मशहूर मौला बख़्श, उन जे विच में लिखंदासीं त हुनजी निशानी गायब थी वेंदी। वरी जेका आहे +4 खे मौला बख़्श जे विच में लिखंदासीं त हुनजी निशानी गायब थी वेंदी। हमेशह होल नंबर ठही वेंदो इंटीजर मां। -4 आहे, इन खे मौला बख़्श जे विच में लिखंदासीं, निशानी गायब थी वेंदी। +6 खे मौला बख़्शनि जे विच में रखंदासीं त प्लस जो गायब थी वेंदो। 0 त हूंदो ई 0 आहे, उन का निशानी कोन हूंदी आहे। फाइंड द सम यूज़िंग नंबर लाइन, अददी लीक इस्तेमालु कंदे हिन जो जोड़ लहो। अचो त असां पहिरीं ही सुवाल था कयूं। सभिनी खां पहिरीं असां छा ठाहींदासीं? असां ठाहींदासीं अददी लीक। उन खां पोइ हुन ते असां ॾेखारींदासीं ॿई अदद। पहिरीं ही अदद ॾेखारींदासीं, उन खां पोइ ही अदद ॾेखारींदासीं। त मूं हुन ते जेको आहे +6 ते ॾेखारे छॾियो। उन खां पोइ मूंखे -9 ॾेखारिणो आहे, उहो हितां ॿुड़ीअ खां शुरू थींदो ऐं हिन पासे वेंदो। उहो मूं जेको आहे -9 ते ॾेखारे छॾियो। हाणे मूंखे छा करिणो आहे? हाणे छो जोड़ करणा आहिनि, उनजे करे हिन जो तीर ऐं हिन जो पुछ जेको आहे उनखे असांखे पाण में जोड़णो आहे। हिन जो मुंहुं ऐं हिन जो पुछ पाण में जोड़णो आहे। सो हिनखे मां जेको आहे हिनखे खणी वेंदुसि हेॾे शिफ्ट करे, हाणे खणी थो वञा हेॾे। हिन जो तीर ऐं जे पुछ सां जेको आहे उहो मूं जोड़ियो। किथे वञी पहुतुसि? -3 ते। जो जवाबु मुंहिंजो थींदो -3। सवलो। ॿियो सुवाल था कयूं असां हीअ। सो हिन में असां छा ॾिसंदासीं? पहिरीं -1 जेको आहे उहो असांखे ॾेखारिणो आहे। माइनस हिन पासे हूंदो, उन करे -1 असां हिते ॾेखारियो। हीअ असांजी थी -1 जो तीर। उन खां पोइ जेको आहे असांखे -2 ॾेखारिणो आहे। हाणे उसूलनि ते हितां ॾेखारिणो आहे, पर असांखे ख़बर आहे त असां जेको आहे प्लस में पुछ ऐं मुंडी मिलाईंदा आहियूं। हिन जो तीर हिन जे पुछ सां मिलंदो
ऐं केतिरो वेंदो 2 वेंदो आहे माइनस आहे त हुनजे करे खाॿे पासे वेंदो सो इहे असां -2 ॾेखारे छॾियो हि थियो असांजो -1 हि थियो -2 उन खां पोइ छा करिणो आहे असांखे 3 हिन में एड करिणो आहे पर प्लस आहे पोइ +3 कहिड़े पासे वेंदो मुंहुं कहिड़े पासे वेंदो प्लस आहे हुनजे करे हिनजो मुंहुं जेको आहे उहो साॼे पासे वेंदो त हिन खां असां साॼे पासे वेंदासीं केतिरो 3 1 2 ऐं 3 हिते पहुचियासीं हि थियो असांजो +3 या रुॻो 3 था कयूंसि छो त रुॻो 3 लिखियल आहे तो असां किथे पहुचियासीं असां पहुचियासीं 0 ते बिल्कुलु सही असां हिते 0 ते पहुचियासीं ऐं इहो ई असांजो जेको आहे उहो जवाबु आहे असांजो जवाबु थींदो 0 सम्झो फाइंड द डिफरेंस यूजिंग नंबर लाइन असां जेको आहे कयूं था सवाल नंबर पहिरियों सभिनी खां पहिरीं अददी लीक उन खां पोइ असां 5 जेको आहे उनखे ॾेखारियो अददी लीक ते उन खां पोइ असां +3 जेको आहे अददी लीक ते ॾेखारींदासीं उहो बि असां ॾेखारे छॾियो उन खां पोइ छा आहे असां वटि हिते माइनस इहो माइनस जॾहिं लॻंदो त असांखे ख़बर आहे त तरफ़ हिनजो मटिजी वेंदो जंहिंजे साम्हूं माइनस लॻल आहे उनजो तरफ़ मटिजी वेंदो छाजे साम्हूं लॻल आहे 3 जे हुनजे करे +3 जो तरफ़ मटिजी हिन पासे थी वियो उन खां पोइ असांखे छा करिणो आहे पीर ऐं पुछ खे मिलाइणो आहे सो हिनखे असां हेॾे मूव करे वियासीं किथे वञी पहुतासीं असां पहुतासीं वञी असां ॿिनि ते इहो असांजो जवाबु थींदो अचो त हाणे सवाल नंबर 3 कयूं इन में आहे +4 +4 ॾेखारे छॾियो इहो मुंहिंजो +4 थियो उन खां पोइ -3 करिणो आहे हाणे -3 जेकॾहिं मां कंदुसि त -3 मूंखे ख़बर आहे त हितां खां हेॾे वेंदो पर छो त हिते माइनस आहे अॻु में ई उनजे करे इन माइनस जे करे मां हिन जो डायरेक्शन जेको आहे उहो हितां मटाए हिन पासे करे छॾींदुसि ठीकु आहे तरफ़ मूं चेंज करे छॾियो हाणे तरफ़ चेंज कयुमि आहे केतिरो सो हिन सां मिलाईंदुसि ऐं तरफ़ करे केतिरो आहे 3 आहे मूं वटि 1 2 3 सो मां पहुची वियुसि हिते ऐं मुंहिंजो जवाबु जेको थी वेंदो उहो थी वेंदो 7 +7 सॉल्व द फॉलोइंग असांखे हिननि खे हल करिणो आहे सो अचो त असां पहिरीं कयूं था सवाल नंबर पहिरियों इन में असांखे +6 ऐं -10 खे सॉल्व करिणो आहे हिन में निशानियूं कहिड़ियूं आहिनि असां वटि मुख़्तलिफ़ आहिनि सो असांखे मुख़्तलिफ़ निशान वारो तरीक़ो इस्तेमालु करणो पवंदो जंहिंमें असांखे मुतलिक़ मुल्ह लही पोइ उन्हनि मुतलिक़ मुल्हनि जो तफ़ावत ॻोल्हणो हूंदो आहे उन तफ़ावत खे वॾे जी निशानी ॾियणी हूंदी आहे सो असां छा कंदासीं हिननि जो मुतलिक़ मुल्ह हणंदासीं सभिनी खां पहिरीं +6 खे डंडा लॻाईंदासीं इहो थींदो 6 -10 खे डंडा लॻायासीं उनखे थींदो 10 हाणे असांखे जो करिणो आहे तफ़ावत थींदो 10 - 6 बराबरि थींदो 4 ऐं 4 खे निशानी कहिड़ी ॾींदासीं वॾो कहिड़ो आहे हीउ 10 वॾो आहे या 6 वॾो आहे 10 वॾो आहे सो हिन में कहिड़ी निशानी आहे ऐं माइनस निशानी आहे सो हिनखे असां माइनस जी निशानी ॾींदासीं त थींदो -4 असांजो आंसर थी वियो हाणे असां हिकिड़ो सुवाल कयूं था सब्ट्रैक्शन जो जेको सवाल नंबर 4 आहे हिन में हिते सब्ट्रैक्शन आहे +20 -10 असांखे ख़बर आहे त अहिड़नि क़िस्मनि जे सवालनि में जॾहिं तफ़ावत हूंदो आहे त हिनखे असां जोड़ कंदा आहियूं पर हुन जोड़ करण खां पहिरीं असां जेको मिनो एंड आहे यानी कटींदड़ जेको आहे हुनजी निशानी मटाए छॾींदा आहियूं त असां हिनखे ईअं लिखी सघूं था त +20 -10 इन जी जाइ ते असां लिखी सघूं था ई +20 खे त एज़ इट इज़ रखंदासीं हीअ निशानी असां मटाए छॾींदासीं हिनखे प्लस करे छॾींदासीं ऐं हिनखे बि असां निशानीअ खे मटाए हिनखे उबतड़ लिखंदासीं यानी ही +10 थींदो हाणे असां हिन सुवाल खे हल था कयूं जेको असांखे सौ सिधो जोड़ जो सुवाल आहे पूरनि अददनि जोड़ जो सभिनी खां पहिरीं असां कढंदासीं मुतलिक़ मुल्ह +20 जो ऐं +10 जो पोइ हुनखे कंदासीं जोड़ जवाबु ईंदो 30 हाणे 30 खे असां ॾिसणो आहे त निशानी कहिड़ी लॻाइणी आहे हिननि ॿिन्ही में प्लस आहे निशानी हुनजे करे हिन जी निशानी प्लस थींदी ऐं हीअ असांजो थींदो जवाबु
सॉल्व द फॉलोइंग। कयूं था सवाल नंबर पहिरियों +10 ऐं -5 सभिनी खां पहिरीं असांखे कढणा आहिनि मुतलिक मुल्ह। +10 जो एब्सोल्यूट वैल्यू थींदो 10 -5 जी एब्सोल्यूट वैल्यू थींदी 5। उन खां पोइ ॿिन्ही खे करिणो आहे ज़र्ब, यानी 10 ज़रबिया 5 बराबरि थींदो 50। हाणे इन 50 खे असांखे ॾिसणो आहे त निशानी कहिड़ी ॾियणी आहे। ॿई छो त मुख़्तलिफ़ निशानियूं आहिनि उनजे करे हिते माइनस ईंदो। असांखे ख़बर आहे त अनलाइक साइंस जेके हूंदियूं आहिनि उनजे करे माइनस ईंदो आहे, लाइक साइंस में प्लस ईंदो आहे। हाणे अचो त हिकिड़ो ॿियो सवाल कयूं। सवाल नंबर 6 इन में असां वटि आहे -10 ऐं -8 में हिकु ज़र्ब करणो आहे। -10 जो एब्सोल्यूट वैल्यू थींदी 10 -8 जी एब्सोल्यूट वैल्यू थींदी 8। ज़र्ब कंदासीं, ज़र्ब उपर थींदी 80। हाणे इन 80 खे असांखे निशान ॾियणो आहे, हिते 80 लिखी छॾियोसीं, निशान ॾियणो आहे। ॿई साॻा निशान आहिनि, ॿई माइनस आहिनि, उनजे करे निशान थींदो प्लस। हीअ असांजो आंसर थी वियो। फाइंड द कोशंट। कोशंट जो मतिलबु आहे वंडोपत। हिननि जी वंडोपत मालूम करणी आहे। सो कयूं था सवाल नंबर पहिरियों। इन में बि साॻी तरह सभिनी खां पहिरीं असां कंदा आहियूं मोला बख़्श जो इस्तेमालु, यानी कढंदा आहियूं एब्सोल्यूट वैल्यू। उन खां पोइ -4 जी एब्सोल्यूट वैल्यू कढीसीं, उहा थींदी 4। निशान को कोन हूंदो एब्सोल्यूट वैल्यू साम्हूं। उन खां पोइ कंदासीं असां, हिते छा आहे असां वटि वंड, सो कंदासीं वंड। 20 खे वंडींदासीं चैन सां, 5 दफ़ा घोड़ो वियो 20। हाणे हिन 5 खे ॾियणो आहे असांखे निशान, सो कहिड़ो निशान ॾींदासीं। ॿई निशान मुख़्तलिफ़ आहिनि, उनजे करे ईंदो माइनस। अनलाइक साइंस गिव माइनस। हाणे ॿियो सवाल कयूं था असां चौथों नंबर। इन में बि असां कढंदासीं पहिरीं मुतलिक मुल्ह। 40 जो +40 जो थींदो 40, +10 जी एब्सोल्यूट वैल्यू थींदी 10, यानी मॉड्यूलस 10 आहे इन जो। इन खां पोइ कंदासीं असां वंड। 40 वंडिया 10 बराबरि थींदो 4। इन 4 खे निशान कहिड़ो ईंदासीं, छो त हीअ ॿई साॻे निशान वारा आहिनि, उनजे करे निशान ईंदो 4। +4 थींदो असांजो जवाबु। ऐं इन ते असां सवाल पूरो करे वरितो। ॿारहो हाणे नाना आबिद खे इजाज़त ॾियो, असां मश्क त पूरी कई न। हाणे वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।